जी तव्हांजो शख़्सियत जेको आहे मौजूदु आहे वॾेरो जेको आहे वॾेरो मौजूदु आहे हुनजो इंटरव्यू वठंदासीं वॾेरे खां असां पुछा कंदासीं कुझु हाल वाल कंदासीं कुझु जेको आहे सो ख़्यालु ऐं हुनजा जेको आहे सो बयान कुझु ॿुधंदासीं त अस्सलाम वालेकुम वॾेरा। वालेकुम सलाम। वॾेरा तव्हां ॿुधायो त तव्हांजी छा ड्यूटी आहे ॻोठ में कीअं छा ॻोठ में त वॾेरा हूं बस जीअं वॾेरो मुक़दम हूंदो आहे बस ईअं ॻोठ जा हल्का सल्का फ़ैसिला ईअं कंदा आहियूं असां। अच्छा तव्हां कॾहिं का अहिड़ो को चङो भलो को फ़ैसिलो कयो आहे कीअं? माशाअल्लाह घणा कया असांजे ॻोठ ते हिकिड़े फसल में गॾे घिरी असां उहो फ़ैसिलो हल कयो गॾे माराए छॾी बाक़ाइदा ईअं घटि असां ईअं हल्का फुल्का मुक़दम थोरे आहियूं असां ईअं